कल बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ही जेके ॻाल्हियूं कयूं क़ौमी असम्बली जे फ्लोर ते भी त नालो खईं ज़रदारी साहब संदसि फादर ऐं नवाज शरीफ़ चई त जेके तव्हां 30 साल सियासत कई माना हू जुंडा पट ऐं जेको उहो नाला कोन कई ज़ाहिर त छा था चाहियो त ओड़ी सियासत मूंखे ऐं मरियम नवाज़ खे तव्हां विरसे में ॾेई वञणु चाहियो था। यानी असां ही झुंडापट ऐं ही जेका बि तोड़ जोड़ वारी सियासत ऐं जेके हिक ॿिए तलखियूं ऐं दुश्मनियूं इहो असीं नथा मतिलबु हिन सां बिलावल साहब जी चवाणी त हू सहमत न आहे। तॾहिं फ्लोर ऑफ द हाउस ते हू चए पियो त हीअ असां लाइ हुनखे अंग्रेज़ी अख़बार हुन त माइंस जो लफ़्ज़ इस्तेमालु न कयो आहे पर अंग्रेज़ी अख़बारुनि जो ट्रांसलेशन ईअं कयो आहे त तव्हां जेके आहिनि हू माइंस खे छा चइबो आहे फील्ड माइंस खे बारूदी सुरंगू यानी तव्हां त हलिया वेंदो असांखे अहिड़ी सियासत के वरी असांखे बि मुंहुं ॾियणो पवंदो जंहिंमें या कल चई त हमारे यहाँ हमारी तारीख़ है कि या हम हुकूमत में होते हैं या हम जेल में होते हैं। इमरान खान ने इशारो करे पियो ऐं ज़ाहिर हिननि जा वॾा बि ईअं ई थिया नवाज़ शरीफ़ ख़ुदि ईअं थियो या जेल या रेल तख़्त या तख़्ता त ॻाल्हि इहा आहे त हाणे सुवालु इहो आहे त बिलावल साहब खे इहो फ्लोर ऑफ द हाउस ते पंहिंजे फादर लाइ इहा ॻाल्हि करण जी ज़रूरत छो महसूसु थी आहे। हुन खां पाण पुछो आऊं त नथो ॿुधायां इहा मूंखे ख़बर बि न आहे लेकिन ही फेल्ट दैट इम्पॉर्टेंट ज़ाहिर को स्लिप ऑफ टंग न आहे छिड़ी न वई आहे ज़बान बिलावल साहब जी हू पंहिंजे फादर खे ऐं नवाज़ शरीफ़ जी सियासत के सरेआम विच बाज़ार में फ्लोर ऑफ द हाउस ते क्रिटिसाइज़ करे पियो तनक़ीद करे पियो त मूंखे रुगो अॼोके ॾींहं में इंतज़ारु हो या थी सघे सुभाणे ॾिसूं त मरियम नवाज़ जो रिएक्शन छा थो अचे। मरियम नवाज़ छा अहिड़ो बयानु को ट्वीट ॾींदी इंडोर्स करे या कुझु त भई न तव्हांखे पंहिंजे पीउ जी सियासत ते एतिराज़ु हूंदो मूंखे न आहे छाकाणि त अगरि माठ रहे थी मरियम नवाज़ त अग्री करे थी त माना हू बि इतफ़ाक़ करे थी बिलावल भुट्टो सां ज़रदारी सां त भई ही जेके वॾा ही सियासत कंदा हुआ त या जेल में रहो या जेल में विझो यानी ॿिए लफ़्ज़नि में बिलावल भुट्टो ज़रदारी इहो चए पियो त भई इमरान खान वग़ैरह ही जेको कुझु कयो पिया ऐं जेतिरो अच्छा पोइ ॿी ॻाल्हि जेका कई कल त भई इदारनि खे असां कंट्रोल में रखण में नाकाम वियासीं नालो रुगो जुडिशरी जो खणे पियो त वापडा का जो है वो चीफ इंजीनियर को चीफ जस्टिस चलाएगा या वज़ीर पर इदारा त सभु इदारा हुजनि था हुनमें इस्टेब्लिशमेंट बि शामिल आहे त चई त हू जेको आऊं बि कंहिं ज़माने ग्रैंड जिरगा चवंदो हुउसि त बिलावल साहब चयो त ग्रैंड डायलॉग थियणु खपे जंहिंमें पॉलिटिकल पार्टियूं बि हुजनि ऐं इदारा बि हुजनि ताकी हीअ जेका मारामारी वारी सियासत आहे अॼु हू आहे सुभाणे असीं आहियूं सुभाणे असीं आहियूं हू आहिनि हीअ ख़तमु थिए त ॻाल्हि इहा आहे त दैट मीन्स की हीअ जेका कुझु अरेंजमेंट थिए पई हिन केयर टेकर वारी बि जीअं इस्टेब्लिशमेंट लाइ स्पेस छॾी आहे पॉलिटिकल फोर्सिस छॾी आहे न बाक़ाइदा हीअ ख़ुशाम हिकिड़ो थींदो हो माज़ी में असां वटि थींदो हो त इस्टेब्लिशमेंट ऐं जॾहिं पॉलिटिकल सिविलियन फोर्सिस विढ़ंदियूं हुयूं त कॾहिं मां थो छिकियां कॾहिं तूं थी छिकी मतिलबु हू ॻाल्हि थींदी त कॾहिं हू अॻिते कॾहिं हू 2 क़दम पोइते कॾहिं हू 2 क़दम पोइते पर हीअं जेको तारीख़ी कमु हींअर 6 महीननि 12 महीननि में हिननि 12-15 जमातनि गॾियल सॼियल तौर ते तारीख़ में मिसाल नथो मिले हिकिड़ी पार्टी त पोयां पेर वठंदी पर हेॾी सारियूं 15 पार्टियूं गॾियल सॼियल तौर ते जेको हिननि रिट्रीट कयो आहे जी हा ऐं जेतिरी स्पेस इस्टेब्लिशमेंट न घुरी आहे उनखां वधीक ॾेई छॾी अथनि हीअ त छाजो इमरान ख़ान जे हाइब्रिड सिस्टम खे माण्हू तनक़ीद कनि था त ऐं छॾे न सिर्फ़ु पंहिंजे तौर में छॾी अथनि बल्कि अॻिते लाइ बि ॾेई विया अथनि ॾेई वञा अञा सही तव्हां 9 महीना 10 महीना जेतिरो वणे तव्हां आराम सां मामलात खे हलाए वठो त शायदि बिलावल भुट्टो ज़रदारी खे इहा ॻाल्हि न पई वणे पर हाणे ॿियो कुझु त न पियो करे सघे हू बसि एतिरी ॻाल्हि करे त पंहिंजे पीउ खे ऐं पंहिंजे सियासी चाचे खे नवाज़ शरीफ़ अंकल थियो पॉलिटिकल अंकल त थियो न हिन महिल त गॾु आहिनि इतिहादी त उन्हनि खे क्रिटिसाइज़ करणु ही माना ख़ेज़ आहे